हाँ साईं, मुझा ज़िंदगी बि हिकु ज़िंदगी आहे, पर मौत अहिड़ा मोर माण्हू असां खां हमेशह लाइ खसे छॾींदी आहे। अहिड़ी ॾुख भरी तहरीर ॻोठ मोहम्मद बचल समो ताराई खां पंहिंजे बाबा जी याद में सदाम हुसैन समो लिखे थो। हाँ, ज़िंदगी जे सफ़र में जॾहिं पंहिंजनि प्यारनि जी जियारनि जा अणमुदाइता विछोड़ा ईंदा आहिनि त रुगो जीवन भर लाइ माण्हू उदास थी वेंदो आहे। न रुगो अंदरि अधु थी वेंदो आहे, न रुगो नैण रत जा ॻोढ़ा ॻाढ़ींदा आहिनि। पर सच पुछी त ज़िंदगी अणखुट उछागरूं बणिजी वेंदी आहे ऐं पोइ माण्हू लाइ टहिक मरी वेंदा आहिनि ऐं उमिरि भर लाइ ईदूं मेड़ा वेस वॻा ख़ुशियूं ऐं मुर्कूं बि ख़तमु थी वेंदियूं आहिनि। अहिड़े विछोड़े वेंदड़ इन शख़्स जूं अनेक यादगिरियूं मन ते मातम कंदियूं रहंदियूं आहिनि। ईअं ई फ़ौज जोबन में विछड़ी वियल मोहम्मद बचल समो ईंदड़ साल जे ख़ुशियुनि वारी जनवरी महीने असां खां असांजो बाबा खसे छॾियो ऐं समन जो राणो हो ऐं इस्माइल राहू जो बाबा ख़ासि माण्हू हो ऐं पूरे ॻोठ जो मटो। हिन जी नंढड़ी अमा पोटी हिन जे लाडली हुई ऐं बाबा जान जूं अॼु बि राहूं पई निहारे ऐं संदुस भाउ गुलाम हैदर अब्दुल गफ़ूर अला बचायो भाउ ऐं मोहम्मद रहीम पुट फिदा हुसैन। घर में न्याणू कुटुंब कबीले बाबा साईं अॼु बि तव्हांजे यादनि में हंजू हारनि था। मार पवई मौत तूं अणमुदाइतो आहीं। हाँ, मार पवई मौत तूं अणमुदाइतो आहीं। कंहिं वाक़े आईं मौत तूं अणमुदाइतो आहीं। चङो भिटाई आऊं हलां थो, चङो भिटाई आऊं हलां थो, आऊं हलां थो।